अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो अली हसन चड्डड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल अली हसन चड्डड़ फैंस। दोस्तों, ड्रामा सीरियल दौलाब जंहिंजी हिन वक़्तु रिकॉर्डिंग हले पई उन जे बारे में अव्हांखे ॿुधाईंदो रहंदो आहियां। अॼु हिकु ख़ासि वीडियो खणी अव्हां जे लाइ हाज़िर थियो आहियां। वीडियो शुरू करण खां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। दोस्तों, अव्हां जूं महिरबानियूं, अव्हां मुंहिंजे चैनल खे वधि खां वधि सब्सक्राइब कयो पिया ऐं मां हिन ड्रामे जो हिसो आहियां। अव्हां जे लाइ तमामु ज़बरदस्त वीडियो खणी ईंदो आहियां ऐं कुझु दोस्त कमेंट कनि पिया त हीअ सभु कूड़ ॻाल्हाए पियो। दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त छा मूंखे फ़ाइदो मिलंदो, हिकु त कूड़ ॻाल्हाए, ॿियो त अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त असां सिंधी जेके आहियूं पंहिंजनि खे ते प्रमोट न आहियूं कंदा ऐं उन्हनि जे पेर कढण जे कढ हूंदा आहियूं। इहा तव्हांजी जेका ज़हनियत आहे इन ज़हनियत खे सुधारियो। असां सिंधी हिकु थी हिकु प्लेटफॉर्म ते असां पंहिंजे यूट्यूबर दोस्तनि खे प्रमोट कयूं। ईअं न थिए जो हिक ॿिए जा पेर कढण जे कढ हुजूं। हर कंहिंजी पंहिंजी ज़हनियत आहे। असां त पंहिंजो कमु कंदा रहंदा आहियूं, अव्हां जे लाइ कमु कयूं पिया ऐं अव्हां जा जेके कमेंट आहिनि न उहे अव्हां जे मयार जे मुताबिक़ आहिनि, छो त इंसान जेको लिखंदो आहे उहो उनजो पंहिंजो मयार हूंदो आहे ऐं जॾहिं मयार ख़राबु हूंदो आहे त ख़राबु शइ लिखंदो आहे, जे सुठो मयार हूंदो आहे त सुठी शइ लिखंदो आहे। ख़ैर, इहे ॻाल्हियूं त बाद जूं आहिनि, हर कंहिंजो पंहिंजो अमल आहे। पर हिन ड्रामे ते ॻाल्हाईंदासीं। ड्रामा सीरियल दौलाब जेको आहे हिन वक़्तु तमामु ज़बरदस्त लोकेशननि ते फिल्मायो पियो वञे ऐं हीउ ड्रामो जेको आहे हलण खां पहिरियां एॾो फेमस थी चुको आहे त दोस्त इन जी हाणे सां ई तारीफ़ कनि पिया। रिव्यू में हज़ारे जेके व्यूज़ अचनि पिया ऐं मां अव्हांखे हिकु जेका ख़ासि ॻाल्हि ॿुधाइण पे चाही त हीअ आहे त वॾे अरसे खां पोइ अहिड़ो ड्रामो अव्हांखे ॾिसण में ईंदो जंहिंमें तमामु वॾा एक्टर हूंदा। हाणे हिन ड्रामा दौलाब में आज़म मेंगल ऐं खूनी माण्हू ख़ादिम खोखर जी बि एंट्री थी चुकी आहे। हाणे ख़ादिम खोखर जेको खूनी माण्हू कुतर करे छॾींदुसि, उहो त अव्हां ॾिठो, उन जो करेक्टर अव्हांखे तमामु ज़बरदस्त वणियो हुन करेक्टर में। पर हिन जेका दौलाब आहे उन में हिकु ज़बरदस्त करेक्टर में अचे थो। उहो कहिड़ो करेक्टर आहे उहो जॾहिं अव्हां ॾिसंदव अव्हांखे ख़बर पइजी वेंदी। हीअ अव्हां जे लाइ सिक्वेंस आहे। अव्हां उन जे लाइ अव्हांखे इंतज़ारु करिणो पवंदो। ड्रामो जॾहिं हले थो, ड्रामो हलण में हुनजो जेको करेक्टर आहे उहो अव्हां जे अॻियां ईंदो ऐं मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त आज़म मेंगल जो जेको हीउ करेक्टर आहे इहो बि एॾो ज़बरदस्त करेक्टर आहे। इहो बि जॾहिं ड्रामो हलियो त अव्हांखे ख़बर पइजी वेंदी हिकु नवाण आहे, हिकु न्यू जेको हीउ ड्रामो आहे उन में हिन जी न्यू एंट्री आहे, नवाण आहे। हिन में तमामु ज़बरदस्त एक्टर आहिनि। अव्हां तस्वीरूं बि ॾिसंदा रहंदा हूंदव, उन्हनि तस्वीरनि में ॾिसी सघो था त हिन ड्रामे जी जेका लोकेशन आहे, ड्रामे जा जेके करेक्टर आहिनि, ड्रामे जी जेका कहाणी आहे उहा केॾी ज़बरदस्त आहे। ऐं उन खां पोइ दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल हवेली हिन वक़्तु उरूजनि ते पहुची चुको आहे। ड्रामा सीरियल हवेली जेको आहे दौलाब वांगुरु ई हीअ कामयाबियूं माणे पियो। ड्रामा सीरियल हवेली जेका अव्हां पाण चाहियो पिया त असांखे अहिड़ी कहाणी मिले जेका हथियारनि खां पाक हुजे ऐं जंहिंमें कहाणी हुजे। ऐं हवेली ड्रामो बि अहिड़ो ड्रामो आहे जंहिंमें हिकु कहाणी आहे। अव्हां ॾिसी सघो था हिन माहौल जी अक्कासी करे थो। जेको पीर अमजद जी कहाणी आहे, पीर सोहराब जी कहाणी, पीर अमजद जो जेको करेक्टर आहे असद कुरैशी करे रहियो आहे ऐं होॾऊं पीर सोहराब जो जेको करेक्टर आहे आज़म मेंगल करे रहियो आहे। हाणे हिन ॿिन्हिनि जो टकराव आहे। हीअ ॿिन्हिनि जो टकराव एॾो ज़बरदस्त आहे ऐं उन में जेका डायरेक्शन आहे उहो आहे मंज़ूर दानिश साहब जी। मंज़ूर दानिश साहब अव्हां ॾिठो त केॾो ज़बरदस्त डायरेक्टर आहे, एक्टर आहे ऐं उन जा अव्हां ड्रामा ॾिठा हूंदा। हू जॾहिं परफॉर्म्स कंदो आहे त हाई लेवल जी परफॉर्म्स कंदो आहे। जॾहिं डायरेक्शन ॾींदो आहे त
हाई लेवल जी डायरेक्शन ॾींदो आहे ऐं हीउ ड्रामो जेको आहे अहिड़े तरह जो आहे ऐं हिन में तक़रीबन PTV जा जेके एक्टर आहिनि हू कमु कनि पिया ऐं एॾी हाई लेवल जो ड्रामो आहे। अव्हां बि ॾिसो ऐं दोस्तनि खे बि उन जी लिंक शेयर कयो जीअं हू ड्रामो ॾिसनि। पर ड्रामो सीरियल दौलाब जे ॻाल्हि कयूं पिया त ड्रामो सीरियल दौलाब जी जेका रिकॉर्डिंग आहे ज़ोर शोर सां हले पई। हीउ स्पेल शुरू थींदो, उन खां पोइ प्रोमो ईंदो ऐं हीउ ड्रामो जल्द हली वेंदो। हिन जे बारे में अव्हांखे मां ज़रूरु ॿुधाईंदुसि त ड्रामो सीरियल कॾहिं हले थो ऐं जेका लोकेशन आहे उन जे बारे में अव्हांखे ॿुधाईंदुसि। त अञा घणियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि अव्हां सां, इहे ॻाल्हियूं हलंदियूं पियूं। ऐं इन ते अॼु जे जेको हीउ मौज़ू हुयो त जेके नयूं इंटरव्यू थी रहियूं आहिनि, हाई लेवल जूं इंटरव्यू थी रहियूं आहिनि, जेके तकरार हुजे ऐं ज़हर ज़िंदगी हुजे ऐं दोस्त चवनि पिया त पत्थर दुनिया जहिड़ो ड्रामो कॾहिं न थी सघंदो। हिकिड़ी कोशिशि आहे, साईं नूर ज़हूर जो लिखियलु आहे, हू बि साईं नूर ज़हूर जो लिखियलु हो ऐं हीअ बि साईं नूर ज़हूर जो लिखियलु आहे ऐं हीअ कोशिशि हले पई थी सघे थो त पत्थर दुनिया खां बि बहितर अव्हांखे ड्रामो ॾेई वञूं। इन ते पंहिंजे अलीहसन चड्डड़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।